करमपुर जे जमाल थाने जी हद जे ॻोठ मौली ग़ुलाम रसूल बिजाणी में रस्ते जे मामले तां शेख ऐं मल्क बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे ज़ख़्मियुनि मां ॿिनि जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि में दिलबर राशिद, अकरम मलिक, लाल मोहम्मद ऐं इजनेर शेख शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि मां लाल मोहम्मद शेख ऐं अकरम मलिक जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेनि लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। सभिनी ज़ख़्मियुनि खे वारिस खणाए करमपुर जी सरकारी अस्पताल आंदो। अस्पताल में डॉक्टरनि जी अणूर सबबि वाक़े जा ज़ख़्मी करमपुर अस्पताल में तड़पंदा रहिया। बाद में ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल कंदकोट मोकिलियो वियो। ॿिए तरफ़ ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जॾहिं त हद जी पुलिस ॿिन्ही धुरनि जी फ़रियाद ते अलॻि अलॻि NC दाख़िल करे वाक़े जी जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।